नाज़रीन, मटियारी ज़िले जो नालो ॿुधंदे ई सक़ाफ़ती शयुनि जो अक्स ज़हन में तरी अचे थो। मटियारी सिंध जे सक़ाफ़ती विरसे ऐं रिवायतुनि जी बक़ा तोड़े वाधारे लाइ किरदारु अदा करे रहियो आहे। मटियारी में तयारु थींदड़ अजरक मुनफ़रिद डिज़ाइन सबबि ॾेहां ॾेह मशहूरु आहे। मक़ामी कारीगर बि पंहिंजे रिवायती तरीक़नि सां अजरक ठाहिण लाइ मशहूरु आहिनि। मटियारी में अजरक कहिड़ी रीति तयारु थिए थो, ज़हीर सोहू जी हीअ रिपोर्ट। सिंध में अजरक की तैयारी ऐं इस्तेमाल कदीम ज़माने खां थींदो अचे थो। मोइन जे दड़े मां मिलियल किंग प्रीस्ट जी मूर्ति खे जेका चादर ओढ़ियल आहे, उहो पिणु अजरक जो हिकु क़िस्म आहे, जंहिंजो ढंग ऐं डिज़ाइन बि हाणोके ककर वारे अजरक सां मिलंदड़ आहे। सकाफ़ती शयुनि जी ॻाल्हि कजे ऐं मटियारी जो ज़िक्र न हुजे, इहो कीअं मुमकिन आहे? छाकाणि त मटियारी सिंध जे सकाफ़ती विरसे ऐं रिवायतुनि जी बक़ा तोड़े वाधारे लाइ किरदारु अदा करे रहियो आहे। अजरक, टोपी, लुंगी तोड़े दस्तकारी, ख़ालिस चांदी ऐं मोतियुनि मां ठहियल ज़ेवर त मटियारी जा मशहूरु आहिनि ई, पर उते तयारु थींदड़ अजरक मुनफ़रिद डिज़ाइन सबबि अॼु बि ॾेहां ॾेह मशहूरु आहे। कारीगरनि ऐं वापारियुनि जो चवणु आहे त सकाफ़ती ॾियारे जे करे मक़ामी ऐं क़ौमी मार्केटनि में अजरक ऐं टोपी जे विकिरो में 30 खां 40% वाध थी आहे। असांजी ये चरग साईं ये ॾाढी पुरानी आहे। ये मोहन जे दड़े मां बि हिन अजरक जा ठपा निकिता आहिनि, पोर निकिता आहिनि। उन खां क़दीमी कम हले अचे वियो। असांजे वॾनि खां वठी असीं पाण ठाहींदा अचूं। पोइ विच में सफ़ा कमु ब्लाक थी वियो हुयो। लॉकडाउन आया ई उन्हनि में ब्लाक थी वियो, पर अजरक जी सकाफ़त ॾियारे खां पोइ थोरो घणो माना कुझु चिड़ियो आहे कमु। पुराणो कमु असांजो आहे, तमामु पुराणो। जीअं असांजो मटियारी अजरकनि जो हिकु सदी खां मथे ही गढ़ रहियो आहे सकाफ़त जो, अजरकुनि जी सकाफ़त जो। हिन में वॾे खां वॾो फ़र्क़ु इहो आयो आहे त हाणे माण्हुनि खे जदीद टेक्नोलॉजी में इहा ख़बर पए त असुलु अजरक कहिड़ी आहे, नकुल अजरक कहिड़ी आहे। अॼु खां पहिरीं इहा माण्हुनि खे एतिरी ख़बर न हुई। ॿी ॻाल्हि इहा, मटियारी सकाफ़त जो मर्कज़ रहियो आहे अजरक जो। नेशनल इंटरनेशनल लेवल ते साईं जेको आहे असांजूं हाणे अजरकूं खपनि पियूं। हाणे अमेरिका ही असांजी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे, जंहिंमें पंहिंजी अजरक, टोपी, शाल, लुंगी, मफरल ऐं ही सकाफ़ती शयूं जेके असांजे अॻियां रखियूं आहिनि तव्हांजूं मीडिया जे थ्रू अलहमदिल्ला असां हिन में काफ़ी असां में रोशनी विधी आहे तव्हां मीडिया, ऐं हिन खे असां कोशिशि कंदा आहियूं त वधि खां वधि असां हिन खे अॻियां वधायूं। हिन में असांजो हथ जो कमु आहे, जंहिंमें विंजड़ियूं, दॿकियूं ऐं हथ जूं कई अजरक घोटनि जूं मोड़ूं ऐं घोट कुंवारनि जूं चादरूं ऐं अलहमदिल्ला पंहिंजे जेके सिंधी शयूं आहिनि तमामु ख़ूबसूरत शयूं आहिनि। जीअं ही तव्हां अजरक ॾिसी रहिया आहियो, हिन में जेका डिज़ाइन आहे ही मोहन जे दड़े मां निकितल आहे। अलहमदिल्ला ही काफ़ी पुराणी डिज़ाइनूं आहिनि। ऐं जॾहिं खां ही पंहिंजो ॾियारो आयो आहे, सकाफ़ती ॾियारो, अलहमदिल्ला असांजी दिलनि जी ख़ुशियूं वधी वियूं आहिनि ऐं असांजे दोस्तनि जूं ऐं भाउरनि जूं मोहबतूं ऐं सिंधियुनि मोहबतुनि में असांजो इज़ाफ़ो आयो आहे। असांजी कोशिशि हूंदी आहे त हीअ ॾींहुं असांजो हर साल ख़ुशियुनि सां मल्हायूं ऐं ईद वांगुरु मल्हायो वञे, ऐं जंहिंमें असां तमामु सुठा सुठा कपिड़ा पंहिंजे बचड़नि खे पायूं, पाण पायूं, अजरकूं, टोपियूं, लुंगियूं, शालूं पाए करे असीं पंहिंजे मुल्क में, पंहिंजे शहर में, पंहिंजे पाकिस्तान में, पंहिंजे सिंध में असां ही
मल्हायूं बिल्कुलु ख़ुशी सां। कारोबार में अलहमदिल्ला सां तमामु घणो फ़र्क़ु पए थो, छो जो हिन ॾियारे खे ख़ुशी सां मल्हायो वञे थो। जंहिं आम बेसिकली जेको टोपी करे ज़िंदगी में न बि पाती हूंदी उनजी बि कोशिशि हूंदी आहे त अॼोके ॾियारे ते टोपी पाई वञे। मटियारी में लीके छपाई जी सनत मकानी कारीगरनि जी महिनत जो नतीजो आहे। ही हुनर अजरक खां सवाइ ॿियनि रिवायती कपिड़नि ते बि अपनायो वञे थो। मिटी जे ठहियल थामनि ऐं ज़ेवरनि में जिद्दत तोड़े रिवायत जो मेलाप बि ॾिसण में अचे थो, जेको मक़ामी माण्हुनि ऐं सियाहनि में मक़बूल आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ई कॉमर्स वसीले मटियारी जे हथ जे हुनर ऐं सकाफ़ती शयूं ॾेही तोड़े परदेही मार्केट ताईं पहुचायूं वञनि त जीअं ही हुनर वधीक तरक़ी करे सघे।